मेड़ खां मदीने वाले साईं जो मेड़ जदे गॾु थींदो रब करे इन मेड़ खां परते थिकजी न वञे मुहम्मदी मेड़ में शर शामिल हुजो मुहम्मदी मेड़ में वञण चाहियो था इन मेड़ में हुजो त पोइ पहिरियों अमल खुसूसन रात जो तहज्जुद जी सुभान अल्लाह 12 बजे का टीवी दे फिरे फुटण ताईं तहज्जुद जो टाइम रात सियारे जी वॾी रात जबल जे ॾींहुं उथो तहज्जुद पढ़ो तहज्जुद जूं 8 रकातूं 4 नफ़िल बरकतूं पढ़ी सलाम वराए वरी बरकतूं पढ़ी सलाम वराए 4 नफ़िल थींदा रकातूं घणी थींदियूं 8 थींदियूं हर रकात में अलहद खां पोइ 3 भेरा कुल वल्लाह इहो तहज्जुद जेको पढ़ंदो न अल्लाह ताला उन जे लाइ उहा शइ लिकाए रखी आहे जेके ॾिसण सां अखियूं ठरी ख़बर अथव उहो छा आहे उहो अल्लाह जो दीदार तहज्जुद गुज़ारण खे रब जो दीदार थींदो सम्झो था अॼु दिलि में पको पह कयो त इंशाअल्लाह ताला हाणे तहज्जुद न छॾे इंशाअल्लाह 5 वक़्त नमाज़ उहा तुम्हें फर्ज़ आहे पढ़णी आहे पर तहज्जुद जी नमाज़ बि पढ़ो हाँ सियारे जो सीअ जो बहानो न कजो सियारे जो उज़्र कूड़ा कंदा आहिनि कूड़ा उज़्र कंदा आहिनि त सीउ आहे कीअं हथ विझां कीअं गुस्ल कयां कीअं वुज़ू कयां आशिक़नि खे उज़्र न तहज्जुद पढ़ो ऐं ॿियो अमल जंहिंसां तव्हांखे रब जो दीदार थी अल्लाह जो जलो ऐं जमाल ॾिसो रब जो हुस्न बेमिसाल ॾिसो उहो अमल अथव गरीबन मिस्कीनन की मदद कर सुभान अल्लाह को हाजतमंद को जरूरतमंद को मुश्किल ज़दो को परेशान हाल तवा के मदद जे लाइ सॾे उन जी मदद कयो इहो अहिड़ो अमल आहे जो क़यामत में रब तव्हांखे पंहिंजो जन्म मिस्कीनन की मदद गरीबन हीनन अभरन डुबरन हाजतमंदन उन्हनि जी मदद कयो अल्लाह से जल शान क़यामत में तव्हांखे पंहिंजो दीदार सुभान अल्लाह हर नेकी जे कम में विक वधारे हर गुनाह जे कम खां पहिरियों रोको जेको गुनाह जो कम आहे रोकिजी वञो ज़िना शराब नशो चोरी भंग अफ़ीम बुरनि जी सोबत बुरियूं ॻाल्हियूं बुरा कम बुरा अमल उन्हनि खां रोकिजी वञो हाणे तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त बुराई कहिड़ी आहे चङाई कहिड़ी आहे तव्हां आलिम न आहियो तव्हां मुफ़्ती न आहियो तव्हां दीन जो इल्मु न पढ़ियो आहे तव्हां क़ुर जा मुफ़सिर न आहियो तव्हांखे हदीस जो इल्मु न आहे बसि हिकिड़ो सोलो रस्तो ॿुधायो सोले में सोलो मुझे ध्यान आहे तव्हांजो दिल तव्हांजी में मुफ्ती रब वेहारियो आहे मुफ्ती दिल तव्हांजी में आलिम वेठो आहे फतवा ॾियण वारो वेठो आहे दिल तव्हांजी तव्हांखे ॿुधाईंदी नालो छा अथई हे रियाज़ नालो अथई मोहम्मद रियाज़ हे मोहम्मद रियाज़ आहे न हिन जे अंदरि हिकिड़ो मोहम्मद रियाज़ ॿियो बि वेठो आहे हिकिड़ो न आहे हिन जे अंदरि हिकिड़ो मोहम्मद रियाज़ ॿियो बि वेठो आहे चङो कमु कंदो न पैर खणंदो त अंदरो आवाज़ ईंदो भलो कमु
नहीं मुर्शिद को खुश थी दो मदीने वाला मौलवी ना है मुफ्ती ना है बड़ो कोई इल्म पढ़ियल ना है पर जे बुराई में विख खणंदो न तो दिल ॿुधाईंदसि चङो कम नथो करी ये न कजाए मुर्शिद मुसीबो ये न कजाए मदीने वारो नाराज़ थींदो रब नाराज़ थींदी दिल ॻाल्हाईंदी दिल तव्हां सभिनी वटि ज़हन ज़मीर दिल अलाह ॾिनी आहे दिल में हिकिड़ो अलाह ताला फ़रिश्तो वेहारियो आहे क़दम क़दम ते दिल तव्हांजी रहबरी वस्तफ्त बिक़ल्बिक वइन अफ्ताक मुफ्ती मुफ्ती तो के फतवा ॾिनो पर दिल खां पुछ दिल ॿुधाईंदी एकम चङो आहे एकम बुरो आहे हिकिड़ो माण्हू आयो मूं वटि ज़िक्र पुछी मुरीद थी मोटी वियो बापटा में वॾो ऑफिसर हो कि ॾाढी सुबुह सां रोज़ कुड़ींदोसि मुंहिंजो दोस्त हिकिड़ो सऊदी मां आयो उतो हिकिड़ी मशीन वठी आयो ॾाढी कूड़ थी तोहफ़ा बिल्कुलु ॾिसो अॻे आणींदा हा ज़मज़म जो पाणी तस्बीह टोपी या मदीने जी कतल हाणे खणी ईंदा सिगरेटनि जो डंडो ॾाढी कूड़नि जो मिशन जदीद आई आहे ॾाढी कूड़ जी आहे खणी चई त मां ज़िक्र पुछी घर पहुतुसि ॾाढी रोज़ कुड़ींदोसि मूं मिशन खई हिते आंदमि त अंदरों आवाज़ आयो त इहो कमु सुठो त नथो करी दिलबर साईं जो मुरीद थी आयो वरी हाणे वाणी थो कुड़ाए चई ईअं सोचे इहो मिशन खणी रखियमि वरी अंदरों शैतान वेठो आहे पुराणो यार उहो बि ॻाल्हाईंदो आहे शैतान चयो त तूं नौजवान ऑफिसर संगत साथ हिक जॻह इहे तुंहिंजी ॾाढी ॾिसी तो खिलंदा पुराणो थी कोड़ो थी पोइ घणी ॾाढी रखिजे रिटायर थी लही नौकिरी था पोइ ॾाढी रखिजे कि शैतान अंदर में इहो विसवसो विधो मूं वरी मिशन खई ईअं वेठो आंदमि त वरी आवाज़ आयो शर्म नथो अचे दिलबर जो मुरीद थी आयो वरी मिशन खड़ी उछलाए वरी अंदरों शैतान ॻाल्हायो शैतान चयो बाबा ॾाढी तूं कोई मुद्दत न आहे तुंहिंजी नौजवान माण्हू आहीं हींअर तूं ॾाढी रखंदे संगत साथ बिरादर उथणो वेहणो आहे हींअर तूं ॾाढी रखंदे माण्हू खिलंदे बि ठठोलियूं थी अथई ॾाढी तोखे ठहंदी बि कोन कुची आहे थोरी ॾाढी आहे लहे सॼी पोइ खणी रखंदा चई इहे ॻाल्हियूं मूंखे अंदरों शैतान ॿुधाइण लॻो मूं वरी खई मिशन वरी हीअं वेठो आंदमि त वरी अंदर जो आवाज़ पर ज़बरो आवाज़ आयो कुझु हयाधार मुर्शिद जो मुरीद थी आयो ही वरी ॾाढी तो उड़ाई मुहम्मदी मुहांडो तो मटाई मदीने वारे साईं जे अॻियां पेश थींदे त जवाब कहिड़ो जे अंदरों इहो आवाज़ अहिड़ो ताक़तवर आयो मुंहिंजी ज़ाल पई ॾिसे वेठी मिशन रखा वरी खणा वरी रखा मुंहिंजे अंदर हिकिड़ी जंग हले पई ज़ाल मुंहिंजी ॾिसे पई वेठी मूंखे सॾु करे चई त छा थियो अथई रोज़ानो त ॾाढी कूड़ हलियो वेंदो ही अॼु तूं इहो पाकी रखी थो वरी खणी थो वरी रखी थो वरी ॻाल्हि छा आहे चई मुंहिंजे अंदर में जंग पई थी हले अंदर हिकिड़ो मैदान जंग जो लॻी वियो आहे चई पोइ भला जंग में फतह कंहिंजी पई थी नज़र अचे फतह अंदर वारे जेको ज़मीर आहे जेको अंदर में मुफ्ती वेठो आहे उनजी फतह थी वई उहा जी मिशन खणी उछलाया में मुंहिंजी थंबे ते लॻी टुकड़ा टुकड़ा थी पई सुभान अल्लाह हाणे वाइदो आहे त ॾाढी नकूड़ पई सुभान अल्लाह समझो था न सुभान अल्लाह अंदर में वेठो आहे मुफ्ती काज़ी फतवा ॾियण वारो हां पर तूं अलाह करे उनजी ॻाल्हि मञी समझी न
अज ये मुआरी तकरीर में तुझो पीछो न छॾींदे मां घटि हूंदो साईं भली गुनाह जे पासे विक खण पर मुंहिंजा लफ़्ज़ तुंहिंजे अॻियां हूंदा मां सोली जान कोन छॾींदो साईं तूं जो मोहब्बत सां मुंहिंजे अङण ते अची थो मूंखे बि ॾाढो वणींदो मुंहिंजी बि दिलि चाहे थी त तूं क़यामत जे ॾियारे में मदीने वारे साईं जे साथ में शामिल दिल चाहे थी त हीअ जमायत करमी जॾहिं रब जो जलवो ऐं जमाल हीअ जमायत ॾिसंदी त तूं बि उन जमाल सां गॾु हुजी रब जो खपे इहा ॻाल्हि खपे इहा ॻाल्हि हा अल्लाह करीम दिल शान शान सां सभिनी खे उहे कम कराए जेकी रब जे दीदार वारा कम आहिनि रब्बुल आलमीन दिल शान असांखे बुराइयुनि खां बेफ़रमानियुनि खां मासियतुनि खां गंदायुनि खां ऐं दुनिया जे मोहब्बतुनि खां शैतान जे धोखेबाज़ी खां रब बचाए रब शाह असांखे पंहिंजे दीदार वारी दौलत जो लाइक़ पंहिंजे दीदार जो लाइक़ बणाए उहे अमल कराए जो असां उनजे दीदार जा अहल बणिजी वञूं वमा अलीना इल्ला ही किताब है उल्फत जा अंग जी उल्फत जा अंग ही मुझी डायरी है 2018 जी हिन में मुझा सफ़र पाइन 8 मुल्कन जो सफ़र कयो सुभान अल्लाह ख़ुसूसन उज़्बेकिस्तान में पंहिंजे मशाइखन मुर्शिदन सिलसिले आलिया नक्शबंदिया जे मशाइखन जे दरबारन ते मुहाज़री भरी हुई उन जो सरबस्त अहवाल हिन में लिखिया सुभान अल्लाह तस्वीरूं पाइन उन्हनि दरबारुनि जूं हे किताब तव्हां हर फ़क़ीर वठो ऐं में नसीहतूं पाइन हिकिड़ो जुमिलो बि लख जो हिकिड़ो जुमिलो बि लख जो आहे सम्झ में अची वञे ही किताब हिते तव्हांखे मिलंदो हर ई फ़क़ीर वठो हवाइन जी मिठाई घणी आहे 400 हिन मिठाई 400 रुपया आहे सभु वठो पढ़ो वरी इन जो हिकिड़ो सुफ़ो रोज़ानो पंहिंजे बचड़नि खे पढ़ी ॿुधायो पंहिंजे घर वारनि खे बि पढ़ी ॿुधायो हुन जो दर्स ॾियो त बचनि खे बि दीन जी मालूमात मिले अल्लाह ताला जे निशान शार सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾे आमीन अला हबीबिना मुहम्मद وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله ان ساری جماعت راضی थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज़ अदा बीमारनि खे शिफ़ा नसीब कर मौला असांखे पंहिंजे जलवो ऐं जमाल दीदार नसीब कर आमीन मुंहिंजा मौला पंहिंजे दीदार जी लज़्ज़त असांखे नसीब कर आमीन दुनिया में उहे अमल करा जो असां तुंहिंजे दीदार जा लाइक़ अहल बणूं गरीबनि खे असांखे मासियतुनि खां बचा बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा नबी सोने जी सुन्नत ऐं शरीयत ऐं दीन जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ मौला असांजे हालत